या चाहे न अदी नौशीन हुजे, मां इन्हनि सां वाइदो नथी करे सघां, पर मुंहिंजी पूरी कोशिश आहे इन्हनि खे बि इंसाफ़ मिलंदो, इन्हनि खे ज़रूर इंसाफ़ मिलंदो। जिन्हनि खे निम्रता खे चयो, निम्रता जे नाले बि चयो वियो न ख़ुदकुशी कई, अदी नौशीन जे नाले चयो वियो न ख़ुदकुशी कई, लेकिन इन्हनि ख़ुदकुशी न कई, मारियो वियो। मूंखे ॾींहं ॾिठे जो मारियो वियो, हुननि अदी नौशीन खे ॾींहं ॾिठे जो मारियो वियो, पखे ते लटकायो वियो। न इलाज काई थी त उनखे बि मारियो वियो, पखे ते लटकायो वियो, चयो वियो त ख़ुदकुशी। उन्हनि खे ब्लैकमेल करे, उन्हनि जे पेरेंट्स खे ब्लैकमेल करे उन्हनि जो मुंहुं बंदि करायो वियो, लेकिन मूंखे बि ब्लैकमेल कयो थो वञे। लेकिन मां परवीन रिंद अॼु वाइदो थी कयां पूरी सिंध सां, मां पंहिंजो अॻिते वधंदसि ऐं इन्हनि ज़ालिमनि खे सज़ा मिलंदी। ऐं इहे मूंखे इलाही मुश्किलातुनि सां फेस करणो पियो। मूंखे ब्लैकमेलिंग कई वई ऐं मूंखे धमकायो वियो, अञा ताणी मूंखे धमकायो थो वञे, ब्लैकमेलिंग कयो थो वञे, लेकिन मूंखे का बि प्राइवेसी न ॾिनी वई, मूंखे का सेफ्टी न ॾिनी वई। मूंखे सभिनि मां ख़तरो आहे। मूंखे इहो चयो वियो त तव्हांखे मारींदासीं, मूंखे इलाही सारो ब्लैकमेल कयो वियो, लेकिन मां केस तां हथ न खणंदसि। मूंखे सिक्योरिटी ॾिनी न, छा तॾहिं मूंखे सिक्योरिटी ॾिनी वञी त जॾहिं मां रोड रस्तनि ते मारी वेंदसि, जॾहिं मां नवाब शाह ज़रदारी जे शहर मारी वेंदसि, शायद तॾहिं मूंखे सिक्योरिटी ॾींदी। अॼु किथे आहिनि उहे अॼु किथे आहिनि उहे सभु, बिलावल भुट्टो, आसिफ ज़रदारी, फराटालपुर अॼु किथे आहिनि? उन्हनि जी शहीद बेनज़ीर यूनिवर्सिटी में इहे वाक़िया पिया थियनि, अॼु उहे किथे आहिनि? उन्हनि खे हुजणु खपे, उन्हनि खे ॻाल्हाइणु खपे मुंहिंजे साम्हूं। मुंहिंजी जान खे तमामु घणो ख़तरो आहे। मुंहिंजे पेरेंट्स खे मूंखे टॉर्चर कयो थो वञे, ब्लैकमेल कयो थो वञे, असां तव्हांखे मारींदासीं, असांखे जी बिल्कुलु, जी बिल्कुलु। असांखे इहो बि चयो वियो आहे तव्हांखे रस्ते में क़त्ल कयो वेंदो, तव्हांखे जेको आहे नवाब शाह शहर में क़त्ल कयो वेंदो। मां पूरी सिंध वासियुनि खे हथ ॿधी गुज़ारिश थी कयां, मूंखे इंसाफ़ ॾियारियो। जेको ईंदड़ नसुल हुजे उन्हनि खे इंसाफ़ ॾियारियो। जेके यानी शहीद थी वियूं, शहीद कयूं वियूं, उन्हनि खे इंसाफ़ ॾियारियो। तव्हां सभिनि भाइरनि जो, भेणनि जो, तव्हां सभिनि जो मुंहिंजो मुतालबो इहो ई आहे त जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। जिन्हनि ॼणनि सां ज़ुल्म कया विया आहिनि उन्हनि ॼणनि जा बि जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। जेके ॼणियूं आवाज़ नथियूं खणी सघनि, उन्हनि जी ख़ामोशी ऐं उन्हनि जी ॿुधाए थी, उन्हनि जा बि गिरफ़्तार, उन्हनि खे बि हक़ ॾिनो वञे, उन्हनि जो इंसाफ़ कयो वञे। पीएमसी हॉस्टल में, यूनिवर्सिटी में सरेआम टीचर्स उस्ताद नशो ॾेई छोकिरियुनि खे जेको हरासमेंट कई थी वञे ऐं उन्हनि खे कमेटी खे ख़बर न आहे। बार बार मूंखे इहे कल लफ़्ज़ ॿुधणा पिया, टियों ॾींहुं इहे मूंखे लफ़्ज़ ॿुधणा पिया। असांखे इन सिलसिले जी का ख़बर न आहे, पूरी सिंध खे इन सिलसिले जी ख़बर, लेकिन पीएमसी या यूनिवर्सिटी वारनि खे इन्हनि शयुनि जी ख़बर न आहे। मैडम अज़रा सां मूं ॻाल्हि कई, मैडम अज़रा सां मां मिली, मैडम अज़रा खे मूं पंहिंजा ज़ख़्म ॾेखारिया, मैडम अज़रा खे मूं रोई तव्हां ॾिनी, मैडम अज़रा खे चयो मूंखे बचायो, मूंखे मारियो थो वञे। मैडम अज़रा चयो तव्हांजी इंक्वायरी थींदी, तव्हां ठीकु आहे, बेटा तव्हांखे इंसाफ़ मिलंदो। 3 घंटा मां ॿाहिरि वेठसि दरवाज़े ते, मूंखे अंदरि न घुरायो वियो। मैडम अज़रा हली वई मूंखे इग्नोर करे, लेकिन मुंहिंजो इंसाफ़ हिन महिल ताणी न कयो वियो। अञा ताणी जवाबदार घुमंदा था वतन ऐं उन्हनि खे गिरफ़्तार न कयो वियो। असांखे 12 कलाकनि जो जेको आहे चयो वियो, अञा ताणी गिरफ़्तार न कयो वियो। अॼु किथे आहे? मां पूरी सिंध जो शुक्र अदा कयां थी त मूंसां एतिरो गॾु हलिया, मुंहिंजो साथ था ॾियनि। मां पूरी मीडिया जो शुक्र अदा कयां थी, मूंसां गॾु आज आवाज़ में आवाज़ मां हलाईंदसि, अञा वधीक हलाईंदसि, हिन खां वधीक हलाईंदसि, हिन खां
हलाईंदसि इंशाअल्लाह मां पोइ हिते हटंदसि न मां इंशाअल्लाह अञा वधीक हलाईंदमि ऐं हलाईंदी रहंदसि जेसिताईं मुंहिंजो इंसाफ़ न थींदो उन्हनि ॼाणे जो इंसाफ़ न थींदो जिन्हनि खे उन्हनि सां मां गॾु हूंदसि जंग असांजी जारी रहंदी।